मेरे दुनिया के गरीबों को जगा दो, उठो मेरे दुनिया के गरीबों को जगा दो, काख उमरा के दरो दीवार हिला दो। गरमाओ गरमाओ गुलामों का लहू, सोज यकी से कुंश के फरमाया को शाही से लड़ा दो। सुल्तानी जबूर का आता है जमाना, जो नक्शे गहन तुमको नजर आए मिटा दो। जिस खेत से दहका को मुयसर नहीं रोजी, उस खेत के हर गोशे गंदुम को जला दो। मैं नाखुश व बेजार हूं मरमर के सिलू से, मेरे लिए मिट्टी का एक और हरम बना दो। जिए सिंध, जिए फिक्र पली जो, जिए असांजी हक परस्त जो। मिठी जा साथियों, अज जंहिं महान हस्ती जो पाण ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं, उहा इंतिहाई क़ाबिल क़दर ऐं सॼी दुनिया में मोतबर आहे। दुनिया जे मुफ़क्किरनि हिकिड़ो तजज़ियो कयो त 1000 सालनि जी तारीख़ में, माना जेकॾहिं 2016 में उन्हनि तजज़ियो कयो, दुनिया जा वॾा ॾाहा सभु गॾिजा उन तजज़ियो कयो त गुज़िरियल 1000 सालनि जी 1000 सालनि जी तारीख़ में कहिड़ा माण्हू आहिनि जेके सभिनी खां मथां आहिनि, नंबर 1 आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधी इहा ख़ुशी थींदी त उन्हनि फ़ैसिलो कयो त 1000 सालनि जी तारीख़ में कार्ल मार्क्स उहो माण्हू आहे जो सभिनी खां मथे, उनजो दर्जो सभिनी खां मथे। 1000 साल पाण हीअं कॾहिं चऊं त अॼु आहे 2016, 1016 सन 1016 खां शुरू थियो 2016 ताईं 1000 साल पैदा थियनि था। उनमें हज़ारे लखे माण्हू आया हूंदा, हज़ारे लखे माण्हू अज़ीम शान उन्हनि कमु कया हूंदा, पर उन्हनि जूरी इहो फ़ैसिलो कयो त कार्ल मार्क्स सभिनी खां मथां। अॼु पाण उन हस्ती जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। साथियों, जिदोजहद, वेड़ करणु, माण्हुनि जा हक़ वठणु बि हिकिड़ी साइंस आहे। इहा साइंस सभिनी साइंसनि खां पोइ पैदा थी आहे। इन खां पहिरीं जेके साइंस हुयूं, जेके पाण लाइफ पिया ॾिसूं, फिजिक्स जूं साइंस, केमिस्ट्री, तमामु घणा ॿिया जेके बि इल्म पाण पढ़िया आहिनि, उहे हिन खां क़दीम ऐं आगत आहिनि। पर समाजी साइंस, समाज खे कीअं तब्दील कजे, साइंसी बुनियाद ते, उहा समाजी साइंस जो ठाहिण वारो कार्ल मार्क्स आहे। कार्ल मार्क्स खां पहिरीं, यानी कि समाजी साइंस जे वजूद खां पहिरीं, दुनिया में लड़ायूं बि लॻियूं, जंगूं बि थियूं, माण्हुनि पंहिंजनि हक़नि लाइ वेड़ कई, माण्हुनि पंहिंजनि हक़नि लाइ जिदोजहदूं कयूं, सॼी दुनिया जे अंदरि थियूं। मिसाल, हिंदुस्तान जे अंदरि हारियुनि जूं वॾियूं बग़ावतूं थियूं, चीन जे अंदरि वॾियूं बग़ावतूं थियूं, ख़ुदि रूस जे अंदरि वॾियूं बग़ावतूं थियूं, ख़ुदि पेरिस कम्यून जेको 1871 में थियो, मार्क्स जे ज़माने में 1871 में पेरिस कम्यून बि थी चुको हो। उनखां अॻे स्पार्टा जूं लड़ायूं थियूं, स्पार्टैक्स जी लड़ाई थी, ग़ुलामनि जूं लड़ायूं थियूं, उहे सभई लड़ायूं नाकाम थी वियूं। का बि हिकिड़ी लड़ाई खटिजी न सघी। सबब इहो हो त उन वक़्तु इन वेड़ जी जेका साइंस हुई, इन समाज खे तब्दील करण जी जेका साइंस हुई, उहा अञा ईजाद थियल न हुई ऐं ईजाद जे प्रोसेस में हुई। उन प्रोसेस जे करे उहा कंप्लीट न हुई, जंहिंजे करे लड़ायूं हारिजी वियूं। मार्क्स उहो माण्हू आहे जे समाजी साइंस खे साइंसी बुनियादनि ते कंप्लीट करे बीहारियो। ऐं उनखां पोइ तव्हां ॾिठो, जेके बि लड़ायूं लॻियूं, हारियुनि जूं हुजनि या मज़दूरनि जूं हुजनि, उहे सभु कामयाबु थी वियूं। मार्क्स जे गुज़ारे वञण खां पोइ करीबन 45-46 सालनि जे अंदरि
रूस जे हारियुनि वॾियूं बग़ावतूं कयूं लेनिन जी अॻुवाणी में, उहे घटि विया आहिनि। छाकाणि त समाजी साइंस मौजूदु हुई, हिकिड़ो नज़रियो मौजूदु हो, उन नज़रिए जे तहत लड़ाई थी ऐं उहा खटे वई। उन खां पोइ तव्हां ॾिठो चीन में लड़ायूं थियूं, उते इनकलाब आया, माओवादी जी अॻुवाणी में माओवादी वारा खटे विया। पोइ वरी वियतनाम, पोइ जेके दोस्त नाला वठी विया उन्हनि मुल्कनि जा। त समाजी साइंस जी पैदावार थी घणे वक़्त खां आहे, पर उहा कंप्लीट अची मार्क्स जे ज़माने में थी, मार्क्स उनखे कंप्लीट कयो। अॼु पाण मार्क्स ते ॻाल्हि कंदासीं। दोस्तनि जो ख़्यालु आहे त आउं इन शइ खे मुख़्तसिर कयां ऐं आउं कोशिशि कंदुसि हीअ शइ मुख़्तसिर थिए। असांजा ॿिया दोस्त वेठा आहिनि ऐं उहो पंहिंजी ॻाल्हि रखनि, आउं रुॻो चंद ॻाल्हियूं कंदुसि। मार्क्स हिकिड़े उस्ताद जो पुटु हो, उनजो पीउ टीचर हो, उस्ताद हो, अॻिते तरक़ी करे इंस्पेक्टर थियो, यानी कि पाण हींअर खणी चऊं त सुपरवाइज़र थियो। हीउ सुपरवाइज़र जो पुटु हो, मास्तर जे सुपरवाइज़र जो पुटु। जर्मनी में जाओ, उते पढ़ियो, पोइ लॉ कई, लॉ में फेल थी वियो। पोइ हिनखे शौक़ु फ़लसफ़े में हो, प्रिंस चयो त हीउ वकील थिए, पर वकील थी कोन सघियो, फ़लसफ़ी थी वियो। ऐं 17-18 सालनि जी जमार में हिन हिकिड़ी शादी कई जेनी सां। जेनी उहा छोकिरी हुई, ही मिडिल क्लास जो माण्हू हो। जेनी जेका हुई उहा अपर क्लास जी छोकिरी, उन सां हिकिड़ी प्यार ऐं मोहबत जी उन सां शादी थी। इहो घणो वक़्तु ॾियो, हीउ सॼो दास्तान लिखियलु आहे, पर आउं पंहिंजी मुख़्तसिर ॻाल्हि थो कयां त मार्क्स जंहिं वक़्तु ॼमे पियो 1818 में सिंध में छापे थियो। 1818 में सिंध में मीरनि जी हुकूमत थी। 1843 में मार्क्स पंहिंजो फ़लसफ़ो ॾिए पियो। उन वक़्तु 1843 में अंग्रेज़ सिंध खे फतेह पिया कनि। हुते इनकलाबी ॻाल्हियूं हलनि पियूं, हुते इनकलाब हले पियो, इनकलाब लाइ जिदोजहद हले पई यूरोप जे अंदरि, ऐं असां वटि ग़ुलाम थियूं पिया, यानी कि मीरनि मां छुटी अंग्रेज़नि जा ग़ुलाम थी वियासीं, जेका 100 साल ग़ुलामी हली। पाण उहो पियो त चऊं त उन दौर में हू तरक़ी करे विया। छाकाणि अॼुकल्ह असांजा दोस्त चवनि था त 40 साल तव्हांखे थी विया, अञा इनकलाब कोन आयो, 50 साल थी विया, अञा तव्हां इनकलाब कोन आंदो आहे। जिते जिते इनकलाब आया पे उन वक़्तु पाण किथे हुआसीं? उन वक़्तु पाण वटि सिंधी में अल्फ़ाबेट ई कान हुई। मीरनि जे ज़माने में पाण माण्हू फारसी पढ़ंदा हुआसीं, सिंधी कोन पढ़ंदा हुआसीं। इहा त अंग्रेज़नि जी महिरबानी थी जंहिं अल्फ़ाबेट ठाही, ऐं अल्फ़ाबेट जे ज़रिए पाण थोरो अंदो मंडो सिंधी लिखणु शुरू कई, ऐं हुते साइंस ते किताब लिखिया पिया विया सॼे यूरोप जे अंदरि। मार्क्स पंहिंजो जेको कम्युनिस्ट पधरनामो लिखियो, उहो 1847 में लिखियो। 1847 माना पाण खे कुझु साल थिया हूंदा, पाण ग़ुलाम थी चुका हूंदासीं अंग्रेज़नि जा। उन वक़्तु कम्युनिस्ट पधरनामो छपिजी चुको हो, ऐं यूरोप जे अंदरि इनकलाबी तहरीकूं तमामु घणियूं ज़ोर ते हुयूं। ऐं हिन किताब जे अचण जे करे उन्हनि में ॼण त हिकिड़ी आग लॻी वई, उन्हनि ॼण त हिकिड़ो पारण मिली वियो, ॼण त उनखे हिकिड़ो तेल लॻी वियो जो उहो आसमान ते पहुची वई हुई। उहो तरीक़ो कम्युनिस्ट पधरनामे में मार्क्स ॿुधाए थो त जीअं सवेल दोस्त ॻाल्हि कई त मार्क्स इंतिहाई गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारी, ऐं उनजी उन तरफ़ कोन पियो अचे, पर उनजे कम ते अचे। मार्क्स जर्मनी में पैदा थियो, जर्मनी खां उनमें जलावतन कयो वियो, फ्रांस में वियो, फ्रांस मां उनखे जलावतन कयो वियो, छाकाणि संदसि कमनि जे करे, संदसि नज़रियनि जे करे, संदसि तरक़ी जे करे। पोइ वरी बेल्जियम में वियो,
बेल्जियम में जलावतन कयो हुयो, ईअं ठेका खाईंदो खाईंदो लंडन में पहुतो। बाक़ी हिस्सो ज़िंदगी जो लंडन में गुज़ारियो, तमामु वॾो अरसो लंडन में गुज़ारियो, पर लंडन वारनि हिन खे शहरत कान ॾिनी, यानी कि पंहिंजो सिटीज़न तस्लीम न कयो, पर लंडन में हिन तमामु इंतिहाई गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारी। एतिरे क़दुरु जी सवेरे दोस्त चयो त हुनजे खाइण लाइ पैसा कोन हूंदा हुआ, हुनजा ॿार बीमार थींदा हुआ, दवाउनि लाइ पैसा कोन हूंदा हुआ, उहे दोस्त पटसट करे ईंदा हुआ। उहो इंग्लिश जेको फ्रांस जो हो ऐं मथे तबके सां तालुक रखंदड़ हो, उहो हुनजो दोस्त थियो जॾहिं ही फ्रांस में रहियो, ऐं उन मां उतां कुझु पैसा ईंदा हुआ जंहिंजी हिनजो थोरो घर जो अटो पाणी हलंदो हो। हिकिड़ो ॿारु बीमार थी पियो, गुज़ारे वियो, दवा लाइ पैसा कोन हुआ, उनजे लाइ दफ़न लाइ पैसा कोन हुआ, पाड़े वारनि चंदो करे उनखे दफ़न कयो। जॾहिं दास कैपिटल लिखी पे त उनजो हिकिड़ो ॿियो पुटु गुज़ारियो, त घर जी नौकरियाणी या ॿियो को माण्हू आयो, उन चयो त तव्हांजो पुटु गुज़ारे वियो। हुन चयो त ख़ैरु आहे, हिनखे दफ़न करे छॾियो। आउं हिकु अहिड़ो पुटु पैदा पियो करियां, अहिड़ो पुटु ॼणियां पियो जेको दुनिया में कॾहिं कोन गुज़ारे। उहो हुन दास कैपिटल हो जेको हुन लिखियो पियो। हुन पुट खे ॿियनि दफ़न करे छॾियो ऐं हिन पंहिंजो दास कैपिटल कंप्लीट कयो। दास कैपिटल में ही ॿुधाए थो त समाजनि जे अंदरि समाज तबकनि जा ठहियल आहिनि ऐं तबकनि जे अंदरि तमामु घणो टकराव आहे, शुरू खां वठी आख़िर ताईं उहो टकराव हलंदो रहंदो। ऐं जेको सरमायो आहे, सरमायो सरमाएदार पैदा करे थो, ऐं उहो जेको सरमाएदार सरमायो पैदा करे थो, दरअसल इहा हिकिड़ी फुल लुट आहे। इहो जेको माण्हू कमाए थो उन सां फुल लुट आहे। जॾहिं सरमाए जो किताब छपजी आयो कम्युनिस्ट मैनिफेस्टो, तॾहिं उते जे सरमाएदार तमामु घणो घोड़ कयो। उन घोड़ में हुननि चयो त मार्क्स वारा जेके आहिनि, कम्युनिस्ट जेके आहिनि, उहे असांजी ज़ाती मिल्कियत फॿाइणु चाहिनि था। हीअ असांजी ज़ाती मिल्कियत आहे। मार्क्स पंहिंजे कम्युनिस्ट मैनिफेस्टो में चयो त इहा तव्हांजी ज़ाती मिल्कियत न आहे, इहा समाज जी मिल्कियत आहे। असीं ज़ाती मिल्कियत फुरण वारा कोन आहियूं। ज़ाती मिल्कियत हर माण्हू खे हुजणु खपे, पर जेका हद खां वधीक आहे उहा समाज जी मिल्कियत आहे। तव्हां माण्हुनि जी फुलुट कयो था, मज़दूरनि जी फुलुट कयो था ऐं उनजे पघर जे पोरे खे इस्तेमालु कयो था। माण्हू जो जेका जिस्मानी कुवत आहे, तव्हां उहा जिस्मानी कुवत ख़रीद कयो था ऐं उनखे ॿ टे ॾोकर ॾियो था, ऐं पोइ वरी जेके तव्हां पैसा कमायो था, तव्हां चओ था इहा मुंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे। छो त इहा ज़ाती मिल्कियत न आहे, इहा समाज जी मिल्कियत आहे। जेको तव्हां अकेलो उन ते ख़र्च कयो था, हिकिड़े फ़र्द ते ख़र्च थो थिए, इहो समाज ते ख़र्च हुजणु खपे। हिकु अहिड़ी स्टेट ठाही वञे, हिकु अहिड़ो इदारो ठाहियो वञे, हिकु अहिड़ी हुकूमत ठाही वञे जेका समाज जी जेको पैसो आहे उहो पाण वटि गॾु करे ऐं उहो वरी समाज ते ख़र्च करे। दरअसल हीअ जेका गड़बड़ थी वई आहे, उहा सरमाएदारनि गड़बड़ कई आहे। इहा ॻाल्हि असांखे क़बूल न आहे। जॾहिं सरमाएदार हुन ते नाराज़ हुआ। उनजो सिंपल हिकिड़ो मिसाल था वठूं। मिसाल फुलुट कीअं थिए थी, इहा ॻाल्हि मार्क्स कई आहे। मार्क्स पंहिंजी ॾुखी ॿोली में कई आहे, पर आउं हुनखे सादो लिखियो। मिसाल, पाण वटि सिरनि जो भठो ठहे थो, भठे में लख सिरूं पयूं, उहे पचनि पियूं। उनजे पचण में क़रीबन को महीनो सवा लॻे थो ऐं महीने सवा में उहो सिरूं पची वञे। जेको सिर ठाहे थो, जेको मज़दूर सिर ठाहे थो, उहो सम्झो त 1000 सिर ठाहे थो, उनखे 100 रुपया मिलंदा। डेली 1000 सिर ठाहे थो ऐं उनखे मिलंदा 100 रुपया। उहा हुन कची सिर ठाही, पोइ वरी भठे में वई, पोइ वरी पकी। जॾहिं उहो पकी सिर थी, असां वटि ख़ासि करे ऐं पंहिंजो रेट थो ॿुधाए, हिते रेट जी ख़बर न आहे, अलाए घटि आहे वधाए। हुते 3000 रुपया क़ीमत आहे, 12000 रुपए, माना 3000 सिरूं तव्हांखे मिलंदियूं 12000 रुपए। यानी कि 4000 रुपया हिकिड़ी, 4000 रुपया 1000 पकल सिरूं। हाणे उते ख़र्च केतिरो आयो? उन 1000 सिरुनि ते ख़र्च आयो 100 रुपया उन मज़दूर खे मिलिया जंहिं उहा शइ ठाही। 200 रुपया ॿिया ख़र्च थिया हूंदा जेके भठे में इस्तेमालु थियो हूंदो, कोयलो इस्तेमालु थियो हूंदो, काठ इस्तेमालु थियो हूंदो, पाण दुलेल खे खणी अचूं, या
पके थियण खां पोइ वरी जॾहिं कंहिं जेको माण्हू ख़रीदार करे थो उते पहुचनि थियूं, चऊं था त 1000 रुपया इहो कढी छॾियो, 100 रुपया हू वियो, 900 रुपया ॿिया ख़र्च पको कढी छॾियो, बाक़ी 3000 रुपया बचिया। जॾहिं इहो पठो लहे थो त लख जेके शुरू आहिनि उहो केतिरो कमाईंदो? 3000 रुपया, सिर्फ़ु 3 लख रुपया हिकिड़े महीने में। पठे वारे पठान 3 लख रुपया कमाया हिकिड़े महीने में। ऐं हू जेको मज़दूर आहे मज़दूरी करे पियो उन घणो कमायो? उन 1000 कमायो, उन्हनि सिरनि ते 1000 कमायो। मार्क्स चवे थो त इहो जेको वाधू पैसो आहे इहो सरप्लस वैल्यू आहे, इहो नाजाइज़ आहे। इहो उन माण्हू खे मिलणु खपे हा जंहिं मज़दूरी कई आहे, इहो उनखे मिलणु खपे हा। उनखे मिलियो 100 रुपया, उनजो 100 रुपये में उनजो घर बि कोन हलंदो। ऐं जेको मालिक आहे भट्ठे जो उनखे 3 लख रुपया मिली विया हिकिड़े महीने में, ऐं साल में उहो केतिरा कमाईंदो हूंदो, केतिरा भट्ठा कढंदो हूंदो। अहिड़े ई नमूने सां जेकॾहिं पाण वॾनि वॾनि फैक्ट्रियुनि कारखाननि जा मिसाल वठूं त हू सालाना किरोड़े रुपया कमाइनि था। ऐं मज़दूरनि खे जेको मिले थो पाण सभु मज़दूरूं पाण खे ख़बर आहे, चए थो इहा सरप्लस वैल्यू आहे, इहा समाज जी वैल्यू आहे, समाज जो पैसो आहे जेको समाज ते ख़र्च कोन पियो थिए पर हिकिड़े फ़र्द ते ख़र्च थी वियो। असांखे हिकु अहिड़ो समाज ठाहिणो आहे, मार्क्स चए थो, जंहिंमें इहो जेको पैसो आहे उहो समाज हुकूमत खे मिले ऐं पोइ वरी समाज ख़र्च करे। अहिड़े नमूने सां मार्क्स खे गुज़ारे वञण खां पोइ तक़रीबन 35 सालनि जे अंदरि रूस में इनकलाब अची वियो। इन साॻी नज़रिए तहत, इन साॻी फिलासफ़ी तहत, ऐं उन में तव्हां ॾिठो त मज़दूरनि जी हुकूमत क़ाइमु थी, जागीरदार ख़तमु थी विया, उते सरमाएदार ख़तमु थी विया ऐं हिकिड़ो तबिको हुकुमरान थी वियो। साॻी मार्क्स जी ॻाल्हि, समाजी साइंस जी हिकिड़ी ॻाल्हि त समाज जे अंदरि 3 तबिका आहिनि। हेठियों तबिको जेको घणो आहे, विचूं तबिको जेको थोरो घटि आहे, ऐं मथियों तबिको 5% आहे। 5%, 15%, 80%, 80%। चवे थो त इहे जेके तबिका आहिनि, मथियों तबिको ऐं हेठियों तबिको, कॾहिं कॾहिं विचूं तबिको, इन्हनि जी पाण में टकराव जारी आहे, शुरू खां वठी आख़िर ताईं जंग हले पई। पर जीअं त मथियों तबिको बाशऊर आहे, उनमें तबकाती शऊर वधीक आहे। मार्क्स चए थो उनमें तबकाती जेको शऊर आहे उहो तबकाती शऊर वधीक आहे, इन करे उन्हनि जी पाण में ॿधी वधीक आहे। ऐं इन करे हुननि ॿियो हुनखे हुकूमत करण जो तमामु घणो तजुर्बो आहे। हेठियों तबिको जीअं त अणपढ़ियल आहे, उनखे अणपढ़ियल रखियो वञे थो ऐं उनखे तबकाती शऊर न आहे, इन करे हू पाण में विढ़ियल आहे, पाण में अलॻि अलॻि आहे, पाण में ज़ातियुनि में विरहायल आहे, पाण में मज़हब में विरहायल आहे, पाण में क़बीलनि में विरहायल आहे। उनमें ॿधी नथी थी सघे, ॿधी थी सघे थी नज़रियाती तरह ॿधी थी सघे थी, पर हू चए थो त इन में ॿधी न पई थिए, जंहिंजे करे मथियों तबिको खटे पियो। हिन जे नज़रिए जो बुनियादु इहो त इहो जेको 80% तबिको आहे, इन में ॿधी कीअं कई वञे। हेॾो सारो तबिको जेको मथियों तबिको आहे, जेके 1000 सालनि जी वेड़ जो बि तजुर्बो आहे, हुकूमत जो तजुर्बो आहे, उन लाइ हुन चयो त जेको मज़दूर आहे हिकिड़े ख़ासि नज़रिए जे तहत, पूरियत नज़रिए जे तहत उन मज़दूरनि जी यूनियन ठाही वञे, उन मज़दूरनि जी पार्टी ठाही वञे, उन मज़दूरनि जे अंदरि डिसिप्लिन क़ाइमु कयो वञे, उन मज़दूरनि जे अंदरि ज़ाब्ता ऐं उसूल क़ाइमु कया वञनि। जॾहिं ज़ाब्ता उसूल ऐं डिसिप्लिन हूंदा त पोइ हू वॾनि वॾनि फ़ौजनि खे शिकस्त ॾेई सघनि था। जेकॾहिं इहो हुनजो ख़्वाबु हो, जेकॾहिं हिन तहत मज़दूरनि जी का पार्टी ठही वई ऐं उन नज़रिए खे फॉलो कई त पोइ उहा नाक़ाबिल शिकस्त थी सघे। मार्क्स पंहिंजे ई ज़माने में हिकिड़ी पार्टी ठाही, फर्स्ट इंटरनेशनल। उहा मार्क्स खां हली कान सघी, छाकाणि त उनमें इलाही ॿिया माण्हू गड़बड़ करे विया हुआ, दुश्मन जा माण्हू अची गड़बड़ करे विया। इन करे मार्क्स ख़ैर सां पंहिंजी पार्टी खे तोड़े छॾियो, चइबो हाणे हिन पार्टी जी ज़रूरत कान्हे का, हीअ पार्टी मूंखां हली कान थी सघे, इन करे हीअ पार्टी जो दुश्मन जे हवाले करे छॾियूं, इन करे हिन पार्टी खे तोड़े था छॾियूं। मार्क्स पंहिंजे ज़माने में जेका पार्टी ठाही उहा पार्टी तोड़े छॾी, मार्क्स खां पार्टी हली कान सघी।
पर मार्क्स हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो किताब लिखियो कम्युनिस्ट मैनिफेस्टो पलीअ साहब जो महाग लिखियो आहे पलीअ साहब जो उहो महाग पढ़ण जहिड़ो आहे पर महाग में लिखे थो त कम्युनिस्ट मैनिफेस्टो हिकु अहिड़ो एटम बम आहे हिकु अहिड़ो हथनि जो लिखियल इंसानी हथनि जो लिखियल हिकु अहिड़ो किताब आहे जंहिंजा असर सॼी दुनिया ते ॿिए कंहिं बि किताब कोन छॾिया आहिनि जेतिरा वॾा असर हिन किताब छॾिया आहिनि जेके इंसानी हथनि सां लिखियल किताब ऐं इहा ॻाल्हि सही आहे इन नज़रिए तहत इहो कम्युनिस्ट मैनिफेस्टो जॾहिं सॼी दुनिया में हलियो ऐं पोइ तव्हां ॾिठो त रूस में बि इनकलाब आयो चीन में बि इनकलाब आयो हर जाइ ते दुनिया जी अधु जाइ ते इनकलाब अची वियो मार्क्स चयो त जेसीं ताईं पोइ डिक्टेटरशिप क़ाइमु न कबी तेसीं ताईं असां हिन सरमाएदार समाज खे लोॾे नथा सघूं पोइ डिक्टेटरशिप हर सूरत में क़ाइमु करणी आहे इहो मार्क्स 5 किताबनि में लिखियो पोइ डिक्टेटरशिप माना जेके हारी आहिनि या मज़दूर आहिनि उहे इनकलाब आणे हुकूमत में क़ाइमु था कनि उनखे डिक्टेटरशिप क़ाइमु रखणी आहे इन जे करे छाकाणि जेके तव्हां डिक्टेटरशिप क़ाइमु नथा रखो त तव्हांजे मथां हू था डिक्टेटरशिप क़ाइमु रखनि मिसाल जिन इलाइक़नि में इनकलाब कोन आयो आहे उन्हनि इलाइक़नि में त हींअर असां वटि जागीरदार डिक्टेटरशिप आहे असां वटि नालो जमहूरियत जो आहे अमेरिका ऐं यूरोप जे अंदरि सरमाएदार डिक्टेटरशिप आहे कानून सभु सरमाएदार ठाहिनि था हिते असांजे जागीरदार ठाहिनि था यानी कि डिक्टेटरशिप उन्हनि जी त मार्क्स चयो त इहा पोरियत डिक्टेटरशिप हर सूरत में क़ाइमु थियणु खपे ऐं उहा पोरियत डिक्टेटरशिप थी इन असांखे फ़ाइदो कहिड़ो पहुचाए इन फिक्र असांखे फ़ाइदो कहिड़ो पहुचाए मिसाल रूस जे अंदरि जेका हुकूमत क़ाइमु थी उहा इन्हनि साॻियनि उसूलनि खे हुन फॉलो कयो जेका समाज जी जेका मिल्कियत हुई उहा सरकार वटि वई ऐं जिन माण्हुनि जेको कमु पे कयो उनखे पंहिंजी मज़दूरी में मिली यानी कि इहो मार्क्स 5 किताबनि में चयो आहे त उनजी ज़रूरत मुताबिक़ उनखे ॾियो ऐं उनजी अहलियत मुताबिक़ उनखे ॾियो जेतिरी उनजी अहलियत आहे यानी कमु करण जी जेतिरी अहलियत आहे उन मुताबिक़ ॾियो जेतिरी उन माण्हू जी ज़रूरत आहे उन ज़रूरत मुताबिक़ ॾियो मिसाल हिकिड़ो इंजीनियर आहे इंजीनियर ज़ाल मुड़ुस आहिनि घर में ऐं ॿिए पासे हिकिड़ो मज़दूर आहे जंहिंजा 8 ॿार आहिनि त रूस जे अंदरि घणे में घणो पगार उन इंजीनियर जो न आहे उन मज़दूर जो आहे जंहिंजा 8 ॿार आहिनि इन जो मिसाल तव्हांखे हीअं ॾियूं कराची में असीं वियासीं हिते इलाही दोस्त आहिनि जेके कराची में कमु था कनि हिकिड़ो कल्ह ई असांजो दोस्त आहे कराची में कमु थो करे उन चयो त मुंहिंजी तरक़ी पई थी मूंखे मैनेजर पे कयो मूं चयो आउं मैनेजर कोन थींदुसि चयो भाउ ख़ैर मैनेजर छो कोन थी चयो बाबा मैनेजर थियणु वॾी मुसीबत आहे मुसीबत इहा आहे कि मुंहिंजो पघार घटिजी वेंदो ऐं मैनेजर थींदुसि मुंहिंजो पघार घटिजी वेंदो ॾियो ऐं मज़दूर आहियां मुंहिंजो पघार वधीक आहे उहा मिल जेका रूसियन ठाही आहे कराची वारी स्टील मिल उहा रूसियन उहा स्टील मिल ठाही आहे उहो मज़दूर चई त उन पंहिंजी प्रमोशन छॾे ॾिनी ऐं पंहिंजो हू अचो पघार खणे पियो चवण जो मतिलबु थियो मार्क्स वारी उहा साॻी फिलासफ़ी जंहिंजी घणी ज़रूरत आहे उनखे ओतिरो ॾियो जंहिंजी ज़रूरत घटि आहे उनखे घटि ॾियो समाजी मिल्कियत के बारे में रूस के अंदर जेका समाजी मिल्कियत उहा हुकूमत वटि गॾु थी ऐं पोइ हुकूमत छा कयो हुकूमत तैलीम रोज़गार ऐं नौकरी जा सभु मौक़ा हुनखे ॾेई छॾियो रोटी कपिड़ा मकान जेको हिते पंहिंजो कूड़ो नालो लॻे थो उहो रोटी कपिड़ा और मकान जो सही सचो इस्तेमालु रूस में थियो ऐं ॿियनि मुल्कनि में थियो जिते इनकलाब आहे हाणे पाण उहो भेट था कयूं त मज़दूरनि जो कमायल पैसो सरकार वटि आयो अमेरिका ऐं यूरोप जे अंदरि माण्हू टैक्स ॾियनि था माण्हू कमाइनि था उहे माण्हू टैक्स ॾियनि था उहे सरकार में जमा था थियनि हाणे हू सरमाएदार सरकार आहे यूरोप जी सरमाएदार सरकार आहे हेॾां रूसियन जी चीननि जी उहा जेका सरकार आहे उहा वरी हारेली मज़दूरनि जी सरकार आहे उनजो पैसो हुते घटि थो थिए उनजो पैसो हुते थो घटि थिए इस्तेमालु कींदो थिए अमेरिका जे ग़रीब माण्हुनि जो कमायल पैसो टैक्स वारो पैसो अमेरिका सॼी दुनिया में ग़रीब माण्हू
मिसकीन माण्हू ऐं इनकलाबी माण्हुनि खे तबाही बर्बाद करण लाइ इस्तेमालु कयो थो वञे। उहो पैसो कंहिंजो आहे? अमेरिका जेको पैसो इस्तेमालु थो करे। मिसाल हिन वक़्तु शाम ते उनजी बमबारी हले पई, सॉरी अफ़गानिस्तान तबाह कई, इराक तबाह कई, 25 साल जंग वियतनाम में हली, अरबे रुपया अमेरिका जा ख़र्च आया। उहे पैसा कंहिंजा हुआ? उहे पैसा हुआ उन्हनि हारिने, उन्हनि मज़दूरनि जा, उन्हनि माण्हुनि जा जिन टैक्स अदा कयो अमेरिकी गवर्नमेंट खे। यानी कि सरमाएदार हुकूमत वटि जेको पैसो गॾु थिए थो, उहो पैसो इस्तेमालु थो थिए दुनिया जे ॿियनि ग़रीब मुल्कनि खे तबाह ऐं बर्बाद करण जे लाइ। रूसियन छा कयो? रूसियन सॼी दुनिया में इनकलाब बर्पा कया, इनकलाब पैदा कया, ग़रीब मुल्कनि में पंहिंजा कारखाना लॻाया, स्टील मिलूं लॻायूं। मिसाल कराची जी स्टील मिल अमेरिका कान ॾिनी आहे, कराची जी स्टील मिल रूसियन ॾिनी आहे। ऐं रूसियन उहो पैसो किथां दो? उहो पैसो उन ग़रीब हारिने मज़दूरनि जो पैसो हो, इस्तेमालु किथे थियो? हिन ग़रीब मुल्क में फ़ाइदो केरु पियो वठे? वरी बि ग़रीब माण्हू फ़ाइदो उन जो पिया वठनि। या रूसियन सॼी दुनिया जे अंदरि इनकलाबनि लाइ जेके मददूं कयूं, अमेरिका खे अमेरिका खे तबाह करण लाइ जेके मददूं कयूं, उहो पैसो हुननि जो। कार्ल मार्क्स चए थो त इहो जेको सरमायो गॾु थो थिए, इहो सरमायो कंहिंजे हथ में वञे थो? जेकॾहिं हिकिड़ी सोशलिस्ट हुकूमत जे हथ में वञे थो त उहो पंहिंजे मुल्क जी फलाह ऐं बहबूद करे थी ऐं दुनिया खे बि अमन ऐं आश्ती ॾिए थी। पर इहो साॻियो पैसो सरमाएदार ॾे वञे थो त उहो सरमाएदार सॼी दुनिया खे तबाह ऐं बर्बाद करे थो। अहिड़ी तरह सां मुख़्तसरन मार्क्स जी ज़िंदगी ईअं गुज़री ऐं उन जे नतीजे में दुनिया में क़दुरु अमन थी वियो ऐं वॾा वॾा इनकलाब अची विया। मार्क्स पंहिंजी ज़िंदगी तमामु गुरबत सां गुज़ारी। मार्क्स गुज़ारे वियो 1883 में। हिन जे जनाज़े में 11 माण्हू शरीक हुआ। उहो माण्हू जंहिं दुनिया खे एॾो फ़िक्र ॾिनो, उन जे जनाज़े में 11 माण्हू शरीक हुआ। उनजी क़बर लंडन जे कब्रिस्तान में आहे। उनजी क़बर ते लिखियो पियो आहे, दुनिया जा मज़दूरो हिकु थी वञो। उनजी क़बर ते लिखियलु आहे, दुनिया जा मज़दूरो हिकु थी वञो। एंगिल्स उते तक़रीर कई आहे। उन तक़रीर में चयो त 2:45 वॻे 3 मार्च 1883 टाइम 2:45 वॻे दुनिया जो तमामु बहितरीन दिमाग़, सोचींदड़ दिमाग़ ख़ामोश थी वियो। असां 2 मिंट लाइ हुनखे छॾियो। 2 मिंटनि खां पोइ असीं वापसि आयासीं त ही पंहिंजी कुर्सी ते गहरी निंड में सुतल हो ऐं उहा गहरी निंड हमेशह लाइ अबदी निंड हुई। ही उहो मार्क्स आहे जंहिंजी फिलासफ़ी ते सॼी दुनिया हली ऐं पाण भरूं पिया। अवामी तहरीक बि उन फिलासफ़ी ते हलंदड़ आहे। मार्क्सिज़म, लेनिनिज़म, माओइज़म या फ़िक्र माओइज़म, उनखे सम्झण जे लाइ रसूल बख्श पली जो असां वटि मौजूदु आहे, असांजो क़ाइद असां वटि मौजूदु आहे, जे 45 सालनि जी जिदोजहद में इन सॼी ॾुखी साइंस खे आसान नमूने सां सिंधी माण्हुनि खे पेश कयो आहे। हिन जा पलीअ साहिब जा जेके बि किताब, जेके बि लिखड़ियूं, जेके बि तक़रीरूं, जेके बि लेक्चर मार्क्सिज़म, लेनिनिज़म ऐं इन शोबे सां लाॻापियल जेके शयूं आहिनि, उहे दरअसल फ़िक्र पली जो आहिनि। उहो फ़िक्र पली जो इहे सभई दुनिया जा जेके अज़ीम तरीन फ़िक्र आहिनि, उन फ़िक्रनि जो को निचोड़ आहे ऐं पाण खे खपे त उन फ़िक्र ते हलूं ऐं उन फ़िक्र खे पढ़ूं ऐं उन फ़िक्र खे अपनायूं। इहो फ़िक्र असांजी सिंध जी, हिन पाकिस्तान जी, यानी कि आज़ादी जो अमीन आहे। इहो फ़िक्र असांखे आराम में आश्ती ॾेई सघे थो ऐं असांजा ख़्वाब साबिया करे सघे थो। जीअं सिंध, जीअं असांजी हक़ परस्ती हुजे।